थियो स्क्रू टाइट? हाँ थियो हाणे स्क्रू टाइट। दे फोटो दे। एडो चवनी आयो कि ये कम पाण न कयो, हेडो ट्रिमाड़ ते चढ़ी करे किरी विरी पओ त। अरे दुकान जो छोकरो आहे ना, ये कम उनके चवंदा क्यों ना? अरे तू बस करे वे, थोड़ो कम कराइन एक्स्ट्रा त वात तो फाटी पहन पियो, वरी इन्हनि खे खर्चियूं ॾे अलॻि, तंहिंखां मां कम करे वठां उहो ई भलो। ठीक आ, वञी कयो, मूंखे छा तव? लॻी वियो। ओ संभाल। Oh no! चवनी आयो एडी पकाई न कयो, ये कम पाण न कयो, पर तहां किथे ॿुधंदा आयो? अरे चुप कर, तुझे फले करे ईअं थियो। हलो हाणे वेहो। पई किट किट करे। छॾो वेहो हाणे, हलो अचो आराम सां। वेहो आराम सां। ई आराम सां। ॾाढो सूर तो थिएव। ॿुधायो किथे सूर तो, थोड़ो जोर ॾियांव। जोर सां लॻो। अरे जोर ॾियांव थी। आई छोटी दबाए पई, केडी गलो ख़राब होतो त गलो दबाईंदी आहियां। अरे जोर थी ॾियांव ना, ठीक थींदो। पासे वारी आयोडेक्स वठी जा, आयोडेक्स लॻाए। पासे वारी आयोडेक्स न ॾींदी, हेॾां ख़बर अथव न तव्हांखे केतिरी कंजूस आहे उहा? ख़बर त अथव तव्हांखे? अञा 2 ॾींहं पहिरियों डेटॉल वठण वई मांस, बबुअ खे धकु लॻो त छा थी चए ख़बर अथव? चेती लॉकडाउन में ख़त्म थी वियो आहे डेटॉल, ॼण घुरायो न हुनई ॿियो डेटॉल, ॾिनई कोन। अरे बाबा कम कर, 5 रुपए वारी मां वठी रखी थी, मैं एमरजेंसी लाइ आयोडेक्स 5 रुपए वारी दॿी नंढी वठी रखी थी, मैं उहा ई कढेसि, उहा ई कढ जल्दी। छा ज़मानो अची वियो, पासे वारनि जे हूंदे सूंदे पंहिंजी था कढूं पिया।